हीरो गजब आज़माने में। सावल तू हिते? हाँ शनाज़, मां होटल जो मैनेजर है। शनाज़ पर मूंखे तोसां तमामु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे। सावल तोखे ख़बर है तू जे होटल जो मैनेजर आहीं, वो होटल कंहिंजो? मूंखे सभु ख़बर आहे, पर शनाज़ मूंखे तोसां तमामु ज़रूरी ॻाल्हाइणो आहे, प्लीज़। सावल सावल तू कुछ भी नथो समझी। मां शनाज़ तू समझे छो थी, मूंखे तोसां तमामु ज़रूरी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। पर मूंखे तोसां कुछ भी न आहे ॻाल्हाइणो। शनाज़ अमर खुश त आहियो न? तव्हां हिते कीअं? साईं शुक्र आहे रब जा, मुंहिंजा वर साईं जे हाज़ुरीअ ते आई हुयसि। साईं तूं त चङो भलो आहीं न? हाँ अमर, बस तव्हांजी दुआऊं आहिनि। हाँ साईं, मौला तव्हांखे वधाईंदो। असांजे लाइ त तव्हां छपर छांव आहियो साईं। अमर सावल किथे आहे? साईं रब रखे सावल खे, संदसि को बि अतो पतो ई कोन्हे को। हेलो सावल, तू सावल आई ना? हाँ हाँ शनाज़, तो कीअं आहीं? तू कन सिवाय कीअं हूंदसि सावल? जरी तू रोई थी, तू वॾी हिम्मत वारी छोकिरी आहीं। रोअण ते छा कयां, मुंहिंजे त क़िस्मत में ई रोअण। कंहिं चयो तुंहिंजी तक़दीर में रोअण लिखियल आहे? जे तूं हरू भरू रोअण चाहींदी तो भला पोइ छा थो करे सघे? सावल प्लीज़ मूंखे ॿुधाए त आउं छा कयां। तूं वैसा रख, अल्लाह में भरोसो रख, उहो ई सभु सुणाई कंदो। सावल मूंखे त लॻे थो आउं एबनॉर्मल थी वेंदसि। हूअं बि मोहबत करण वारा नॉर्मल किथे हूंदा आहिनि। सावल सच त आउं ग़लति हुयसि। मूं सोचियो हो त तोखां दूर रहण। बस हाणे रिलैक्स, हाणे कुझु बि न सोच। तो मूंसां छा पई ॻाल्हाइण घुरियो? ॿुधाए। ओके ओके ॿुधाईंदुसि, पर फोन ते न। पोइ किथे ॿुधाईंदे? तूं मूंसां मिल शहनाज़, मां तोसां मिलण थो घुरां। पर इहो त ॾाढो ॾुखियो आहे सावल। दुनिया में कुझु बि ॾुखियो न आहे। मां पोइ फोन करे ॿुधाईंदसि। ओके, खुदा हाफ़िज़। जी बता साईं। गाड़ियुनि में जेके गेरा पिया आहिनि उहे कढी तयार करा ऐं गाॾियूं अंदरि बीहारिजो। हाज़िर बता साईं। मुंहिंजो वञी ॿार वग़ैरह बि कढी अचो। पीछा में या बात पटियो। हलो शाबाश, जल्दी कयो। शाबाश हलो। कमाल, जेकॾहिं अॼु शिकार ते हली आहियां त वॾो मज़ो अची वञे। गुगदाम में हिननि पखियुनि खे मारींदे मज़ो ईंदो आहे छा? शौक़ु शिकार करणु असांजो ख़ानदानी विरसो आहे। अदा साईं, हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हीउ पाप खे ख़ानदानी विरसो पिया चओ? हैरत जहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां था कयो कमाल खान। ॿ टे ॾींहं ॿाहिरि छा पढ़ी आयो? पंहिंजी रीति रस्मनि खे लीको ॾेई वेठा। सरकार, असांजी रवायत ऐं सकाफ़त त अमन वारी आहे। शुरूअ खां वठी भली तव्हां तारीख़ उथलाए ॾिसो, इहे शौक़ शिकार त यलगारूं कंदड़ पाण सां आंदा। मज़ार साईं छॾियो कमाल खे, हिन खे त किताबी मथो। असां सिंधी ॿाराड़ी जा सादा माण्हू हिन सां छा पुॼंदासीं? सरकार, तव्हां उथो, हली हथ मुंहुं धोई तयारु थियो त मानी खाऊं।
वालेकुम चाचा नसीर केड़ा हाल थी खुश था ना बाबा कुर्बान मालिक मारे छो जी सालण जे पोयां पियो आई इहो जुआरी ऐं कोकड़ी केड़ो तवारी न्याणीअ खे खुश रखंदो तू वरी केड़ो चंगो मुर्सा नसरू तू भी तो मवाली ऐं कोकड़ा ही आ वो भी आया त फिरोज खान जो खास माण्हू दुख सुख में कोन मोटाईंदो ऐं सालण ते का वेल आई त जुआ में तवारी छोकिरी बि हाराए छॾींदी ठयो ठयो हई बात एकरे ता त कया न पुछड़ो अरे यो ॻाल्हाई छा तो सच तो चवां त पुछां थी लॻई अरे कूड़ा तू वरी केड़ो सच तो ॻाल्हाई इस कमदार ही असां माइटन जो पंहिंजो मसलो आहे तू विच में न ॻाल्हाए अरे छो न ॻाल्हायां नसीर को निंदड़ को आजा हल टर इस कमदार मां तो चवां त मूंसां न खोस मूंसां न त छा कंदे न त फिरोज खान खे ॿुधाईंदो साईं अरे हल वनी ॿुधाए फिरोज खान खे फिरोज खान भी तो कूड़े के चंगी तरह सुञाणे हल त वठा वने रटन दा हलो ॾिठो वेंदो हिन ॻाल्हि खे बि इठ विंदो इन ॻाल्हि खे कमदार साईं अज मूं गरीब दा कीअं भुलिजी पिया नसीर खान तू मेहनती ऐं गरीब माण्हू आहे इहे कम बि फज़लू ऐं नज़रूअ जा अथई मूं सोचियो आहे त सालण वारो अठास बि तोखे कहण लॻिया पर कमदार सारू छा थींदो उनखे को पासीरो टुकुर ॾींदासीं हूअं बि छोरो आहे जुआरी ऐं ॿियो त कोकड़ाई सो दिलि सां कमु किथे थो करे बरोबर कमदार इहो ई सूर त खायो थो वञे हिकु त अथम भाॼो ॿियो न्याणीअ जो मङे थो छा कयां छोरे में अफ़ाल त सफ़ा टुप कोन्हे हाउ नसीर न्याणी वारनि लाइ त आहिनि ॿीणा सूर जे न उथार न्याणी त बि सूर जे उथार न्याणी त बि सूर सच थो चवीं कमदार सच थो चवीं चङो नसीर तूं परवाह न कर हाणे मां हलां थो हेलो का तुंहिंजा कर्ज़ बि लही पवंदा जे सारण वारो अठास काहींदे त वारा बि वरी पवंदे हाउ कमदार रब साईं जा लख शुक्राना ऐं तव्हां जा थोरा चङो नसीर मां हाणे हलां थो हीरो गजब आजमाने में हीरो गजब आजमाने में ॾिठई न कमदार जा कम हिते बि अचे लथो हा फज़लू कमदार असुल सफ़ा गिची में पवंदो थो वञे पर छॾींदो मासी मां बि कोन पुट ॾिसजांइ कमदार नसीरे खे बि पंहिंजो करे वेंदी ऐं तूं हिते ई ठल ते हलंदो वतंदे बस फज़ला मां बि कोकड़ा ई बचो आहियां छॾींदो मास किथे जसुल किथे वारो न ॾिनाई न त पोइ सालण खां अहिड़ो कुटाईंदो मास यादि कर वाह जी ॻाल्हि कई थे नज़रा मज़ार खान कॾहिं पिया वापसि वञनि मर्ज़ीअ जा मालिक आहिनि जॾहिं दिलि चवंदनि वापसि वेंदा पर कमाल बि को सुर पेर कोन थो ॾिए शायदि हुनजे करे तरसियल आहिनि अदा कमाल सां मूं इन बारे में ॻाल्हायो तोखे कहिड़ी ज़रूरत ही हाँ कहिड़ी ज़रूरत ही तोखे मर्दनि जे मसइलनि में ॻाल्हाइण जी मूं सोचियो त कुझु खेसि मां ई सम्झायांसि पर छा पर अदा कमाल त सफ़ा अली का लताड़े बीठो आहे छो छा कयो आहे कमाल ॿुधाए न छा चयईं हुजे का ॿुधाइण वारी ॻाल्हि त ॿुधायांव न हाणे ज़बान खणी चोर ॿुधाए छा पियो चवे छा वरी छा चवंदो इहो ई चए पियो त पहिरियों शहनाज को रज़ा पुछंदसि ऐं पोइ शादी कंदसि दिमाग़ ख़राब थियो आहे कमाल जो मज़ार खान खे शायदि सुञाणे ई कोन थो इहा ख़बर जेकॾहिं मज़ार खान खे पई त इहो पाण बि माराईंदो ऐं शहनाज खे बि माराईंदो हिकिड़ी ॻाल्हि कयां साईं
हा ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे? जे कमाल नथो मने त न मने, भला घर आयल भाग कोई मोटाईंदो थोरो ई आहे। तूं चवण छा थी चाहीं? खणी जल्दी चयो। आउं चवां पई त कुझु दिलदार जो सोचो। दिलदार बि पंहिंजो बचो आहे। जे उमिरि में शहनाज़ कुझु वॾी अथसि त छा थियो, अलाह हयाती ॾे बचे खे। शहनाज़ सां बि करे भला संदसि लाइ छोकिरियूं खुटियूं आहिनि छा? सरकार, सुबह सुबह सां मूंखे हुकुम कयो आहे मां अचां। हाँ, अॼु मूंखे वापसि वञिणो हो, सोचुमि तव्हां सां कुझु ॻाल्हाए वठां। हुकुम कयो सरकार। हुकुम वरी कहिड़ो कंदासीं, बसि मूंखे तव्हांजी वरंदी घुरिजे। सरकार, मूंखे कुझु सोचण जी मोहलत ॾियो। मां तव्हां खां को कर्ज़ त कोन पियो घुरां जो तव्हां मोहलत पिया घुरो। सरकार, हीउ ॿिनि ज़िंदगियुनि जो मामिलो आहे, थोरो सोच वीचार ज़रूरी आहे। बाबा, शादी करणु कहिड़ी उर्दू फारसी आहे जो तव्हीं सोच वीचार रखंदो? सरकार, थोरो सोचणु ॾियो मूंखे। मां अञा हाणे त ॿाहिरां आयो आहियां, सोचे पोइ अव्हांखे वरंदी ॾींदुसि। कमाल साईं, मूंखे वरंदी में सिर्फ़ु आकार घुरिजे, सम्झी? हीरो गजब आज़माने में, हीरो गजब आज़माने में। जो अमजद साहब चाल वाला वियो कहिड़ा हाल वाला अमजद साहब, अॼुकल्ह कहिड़े ज़माने में घुमायो? बस यार दिलदार साहब, नए डीपीओ त नक में दम करे छॾियो आहे। न दिलदार साहब, मुंहिंजो मूड न आहे। अरे अमजद साहब, ज़माने जा कमकार ऐं नौकरियूं त हलंदियूं पयूं, असां सां कंपनी न करे वठो। न सही न, मां वापसि वेंदुसि। आउं वटि हिकिड़े ज़रूरी कम सां आयुसि। तव्हांजी मर्ज़ी। कहिड़ो कम सां आया आहियो? हुकुम कयो, पैसा ॾोकड़ खपनि छा? न साईं, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। पोइ बाक़ी छा मसइलो आहे? दिलदार साहब, नए एसपीअ त असांजे लाइ बाहि ॿाहिरि ॾिनी आहे, सो महिरबानी करे कुझु ॾींहं मां पंहिंजी वारदातियूं बंदि कयो। छा मतिलबु आहे तुंहिंजो इंस्पेक्टर? दिलदार साहब, कावड़ न कयो, मां जे फ़ाइदे जी ॻाल्हि करे रहियो आहियां। थी सघेव त कुझु ॾींहंनि लाइ हितां हलिया वञो। इंस्पेक्टर साहब, पोइ अमीं जो आयो, अव्हां जी हूंदी असां? हा दिलदार साहब, अव्हां पंहिंजो बंदोबस्तु कयो, असांखे बि त पंहिंजी नौकरी बचाइणी आहे न। इंस्पेक्टर साहब, त पोइ सिधी ॻाल्हि कयो, इहे वर वकड़ ॾी न ॻाल्हायो, सिधो सोचो त नओं एसपी आयो आहे, मंथलियूं वधायो। दिलदार साहब, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अव्हां वक़्त जी नज़ाकत खे सम्झंदा कयो। फ़िलहाल अव्हां हितां कुझु ॾींहंनि जे लाइ हलिया वञो। इंस्पेक्टर, अभी ॼाणो था तव्हां छा पिया चओ? हा साईं, मां जे फ़ाइदे जी ॻाल्हि पियो कयां। न निकिरूं त पोइ छा थींदो? त पोइ हर ॻाल्हि जा ज़िम्मेवार अमीं पाण हूंदो। अमीं कंहिंसां पिया ॻाल्हायो? शायदि अमीं नथा ॼाणो। साईं, मां ॼाणियां थो तव्हां केरु आहियो, पर पुलिस हूंदी आहे। मुंहिंजो कमु इहो तव्हांखे आगाह करणु, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे। इंस्पेक्टर अमजद साहब, मूं त घणो चयो तव्हां सां दोस्ती रखां, तव्हांखे मरणो आहे। महांगाई जो ॾिसे भाई, जंहिं दुकान ते वञ सुतीअ फकीअ जे लाइ त हर शइ आसमान सां थी ॻाल्हियूं करे। वासी नाज़ा, साईं कमाल आहे। साईं कमाल थो जल्दी मारी रे खणी अचा। वासी बच्चो बिया छा? बिस्मिल्लाह साईं, बिस्मिल्लाह। ख़ुश आ? खुश पा खुश।
बस रिले जी का गाल कान आई साईं आए जो अधूरा वेस वेस बिस्मिल्लाह। साईं तव्हां वेहो तव्हां सावल जी चिठी खणी अचो। हाँ मासी हाँ मासी बचन तू तो खुश लगी पई आई ना। हाँ सरकार तहांजे पाचाइन में केड़ा दुख केड़ियूं गणतियूं साईं खैर त आहे न केड़ियूं था चिठियूं पुछाईंदा वतो। मासी सावल जी चिठी वठण आयो आहियां शहर पे वयस सोचम त मासीअ खां चिठी वठी वञा मता शहर जी एड्रेस लिखियल हुजेस। हाँ पर सरकार खैर में पिया सावल जो ॾस पतो पुछो। मासी यार अथम नंढपण जो सोचम त हिते घुराए वठांस मेले जूं भी तैयारियूं करणियूं आहिनि हथड़ो भी वणाईंदो मुंहिंजो। हाँ सरकार हाँ ही आहे सावल जी चिठी जेका 2 महीना अॻु में लिखी हुई मास्तर खे घुराए पढ़ाई हुयमि। चङो मासी मां हाणे हलां थो। मासी बचन मां हाणे हलां अलाह ख़ुशि कंदी मासी। हाँ चङो साईं चङो। हीरो गजब आजमाने में हर बेल गजब आजमाने में हीरो गजब आजमाने में हीरो गजब आजमाने में इतरी तुन रस्मुन पीढ़े छजो इतरी तुन रस्मुन पीढ़े छजो ही कहिड़ो मजहब आज़माने में हर बेल गज़ब आज़माने में हीरो गजब आज़माने में हर बेल गज़ब आज़माने में हीरो गजब आज़माने में